जी नाज़रीन, सिंधरंग न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। हींअर हम रिपोर्टा वां शेयर कंदासीं सदर जी भटियूं खां। सदर जी भटियूं जे पोरियत अब्दुल हमीद सूमरो जे ॿिनि मासूम नियाणियुनि 8 साला शुमाइला ऐं 3 साला गुलाम फातिमा जे पुर इसरार बीमारीअ सबबि हलण फिरण खां लाचारी जी ख़बर मीडिया ते हलण खां पोइ पीर जो ॻोठ जे समाजी अॻवान सैयद हारून शाह राशिदी पंहिंजी टीम समेत सदर जी भटियूं में पहुची पोरियत अब्दुल हमीद सूमरो जी माली सहायता कई, जैमें सियारे जा गरम कपड़ा, स्वेटर, कोट, राशन ऐं कुछ रोक रक़म इमदाद तौर ॾिनी ऐं सदन वधीक इलाज लाइ सैयद हारून शाह राशिदी कोशिशूं करण जी हामी पिणु भरी। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद हारून शाह राशिदी चयो आहे त ग़रीबनि ऐं बेसहारनि जी मदद करण सां दिली सुकून मिलंदो आहे। ॿोॾि मुतासिर हुजनि या बरसाति मुतासिर हुजनि, पंहिंजी वसाहर सभिनी जी ख़िदमत कई आहे ऐं कंदा रहंदासीं। पीर साईं सरदार ऐं वॾड़नि जी दुआ सां मैदान ते लथल आहियूं। सरहदीअ वारनि खे पिणु अपील आहे त अचो त सभु गॾिजी हिन मिसकीन पोरियत जे मौसूम नियाणियुनि जो इलाज करायूं त जीअं संदसि मासूम ॿाड़ियूं पंहिंजे पेरनि ते हली घुमी सघनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD।